ॿिए शहर खां रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम मुश्तबा खोसो। ॿिए शहर जे वेझो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल लौंग जमाली में फी सबीलिल्लाह ग़रीब ॿारनि में फ्री स्वेटर तक़सीम कया विया। उन मौक़े ते सोसाइटी फॉर सोशल सपोर्ट एंड प्रोटेक्शन बदीन जी टीम सां गॾु यूनियन काउंसिल ॾेई जे वाइस चेयरमैन शाहिद खोसो ऐं मोहतरम जनाब ज़ाहिद हनीफ जमाली साहिब शामिल हुआ, जिन सहकार पूर्ण कयो। उन मौक़े ते पीपल्स पार्टी जे अॻवान मोहतरम जनाब ज़ाहिद हनीफ जमाली साहिब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, सोसाइटी फॉर सोशल सपोर्ट एंड प्रोटेक्शन बदीन असांजे शहर जी पंहिंजी एनजीओ आहे, बहितरीन कम करे पई ऐं उन सां सहकार जी ख़ातिरी पूर्ण कराई। सोसाइटी फॉर सोशल सपोर्ट की टीम माहौलियात बाबत मालूमात ॾिनी। सोसाइटी फॉर सोशल सपोर्ट एंड प्रोटेक्शन बदीन की टीम आगाही ॾींदे चयो, हिन साल ग्लोबल वार्मिंग के करे पहिरीं खां ज़्यादा सर्दी जो इम्कान है, उन करे सर्दी खां बचण जे लाइ उपाउ वरिता वञनि। उन करे असांजी ही हिकु नंढड़ी कोशिश आहे माण्हुनि खे उन बाबति आगाही ॾियूं जीअं गुलनि जहिड़ा ॿारड़ा सर्दी खां बची सघनि ऐं सेहतमंद रहनि। सोसाइटी फॉर सोशल सपोर्ट एंड प्रोटेक्शन बदीन प्रेसिडेंट अली गुलाम खोसो। सोसाइटी फॉर सोशल सपोर्ट प्रोग्राम की तरफ़ां हिन स्कूल में लौंग जमाली में गरम कपिड़ा ॾिना विया ऐं महिरबानी दोस्तनि खे जेको सुठो कमु करे रहिया आहिनि ऐं हर स्कूल में वञनि पिया ऐं असांखे हिन जी मदद करणु खपे, हिन जी सपोर्ट करणु खपे ऐं इहा असांजी लोकल आहे एनजीओज़ आहे। असांजी जे सभु गॾिजी सपोर्ट कंदासीं इंशाअल्लाह इहे अॻियां निकिरंदा ऐं असांजी गुज़ारिश आहे त हिननि जी सपोर्ट कई वञे, हिते जे लोकल माण्हू आहिनि सुठे नमूने हिते कमु करे सघनि।